टेक्नोलॉजी सिंधी। अज पान सिखंदासीं जेके सोशल मीडिया ते तमाम घणा वेक्टर कार्टून फोटू प्रोफाइल ते माण्हू रखी रहिया आहिनि त ओड़ा फोटू तमामु आसान आहिनि कीअं ठाहिजनि उहे अॼु मां सिखंदासीं असां। उन एप्लीकेशन जो नालो आहे फोटू लैब। उहा प्ले स्टोर तव्हांखे मिली वेंदी। उनखे ओपन कयो। इहो ओपन थी रही आहे थोरो। इन जो इंटरफेस कुछ इन तरह आहे। हाणे हिते तव्हां रीसेंट में अचो ऐं जेको फोटो तव्हांखे पसंदि अचे, जेको फोटो तव्हांखे वणे जंहिं डिज़ाइन जो, उन डिज़ाइन वारे फोटो ते तव्हां क्लिक कंदा। चऊं ॾिसूं था काफ़ी सारा फोटोज़ आहिनि। मां हिन फोटो ते क्लिक थो कयां। हिन ते क्लिक करे हेठों इहे फोटोज़ तमामु घणा आहिनि। इन ते क्लिक कबो त हिन जहिड़ो ई फोटो ठही वेंदो। हीअ मुंहिंजी तस्वीर आहे। हिन ते मां क्लिक करे हिन अॻिते वारे बटन खणंदुसि। प्रोसेस थिए पई। हीअ प्रोसेस में बस 8 मिंट वठंदी, थोरी देरि वठंदी ऐं हीअ प्रोसेस थी वेंदी। हीअ हाणे मुकमल थी चुको आहे। इन तरह मुंहिंजो फोटो ठही चुको आहे। हिते क्लिक करे सेव टू डिवाइस कंदासीं ऐं हीअ डिवाइस में सेव थी वेंदो। थी चुको डाउनलोड। हाणे वरी कंहिं ॿिए क़िस्म जो फोटो अगरि असां ठाहिणु चाहियूं त ठाहियूं था। काफ़ी सारा हिते आहिनि। टॉप में वञूं। हुते इन तरह जो ठाहियूं था। हिकिड़ो ॿियो बि ठाहियूं था इन तरह जो। हीअ फोटो आहे हिकिड़ो मूं वटि। थोरी देरि वठंदो। ही बसि डन थी चुको आहे। हीअ पाण ई ठाहे ॾींदी। कार्टून जा मतिलबु हथ सां ई ठाहिबो आहे। ईअं ही पाण ई ठाहे ॾींदी आहे। हिनखे सेव कबो ई अथई साॻी जाइ अथऊं त यकीनन जो को वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे। मामला तव्हां सां इन खां बहितरीन इंट्रस्टिंग वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।